बदीन शाखस आहे संदर्ज कयल समाजी ऐं तालीमी ख़िदमतुनि एवज़ सिगा फैज़ ग्रेजुएट शील्ड एवॉर्ड पेश करे रही आहे। मोहम्मद उस्मान सुमरो साहब के ग्रेजुएट शील्ड एवॉर्ड वठण ते मुबारकूं हुजनि। ग्रेजुएट शील्ड एवॉर्ड जे लाइ मोहतरम मोहम्मद ज़मान सुमरो नायब सदर सिगा पाठ शरीफ के गुज़ारिश आहे त उहे वधी अचनि। मोहम्मद ज़मान सुमरो जो तालुक़ सिगा पार शरीफ सां आहे। पाण उस्ताद जहिड़े पैगंबरी पेशे सां सलाहियल आहिनि। उन सां गॾोगॾु अदब सां पिणु चाह रखंदड़ ही नौजवान समाजी कमनि में अॻभरो रहियो आहे। पाण 2009 खां सिगा पार शरीफ जे मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहियो आहे। संदसि जूं कयल ख़िदमतूं सिहत तोड़ी ॿियनि समाजी प्रोग्रामनि में निमाया रहियूं आहिनि। मोहम्मद ज़मान सुमरो साहब के मुबारक हुजे। ग्रेजुएट शील्ड एवॉर्ड के लाए जनाब मुमताज़ अली मेमण जनरल सेक्रेटरी सिगा काज़ी अहमद शाह के गुज़ारिश आहे त उहे वधी अचनि। मुमताज़ अली मेमण मुमताज़ अली मेमण ॿ भेरा काज़ी अहमद शाह जो जनरल सेक्रेटरी रहियो आहे ऐं शाह खे सरगर्म करण में संदसि अहम किरदारु रहियो आहे। शिजरकारी मुहिम, मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मल्हाइण, सिहत ऐं तालीम जे मैदान में प्रोग्राम मुनक़िद कराइण शामिल आहे। पाण शाइर पिणु आहे ऐं ताज़ो सिगा शाह काज़ी अहमद तरफ़ां हिकु शाइरीअ जो किताब पिणु शाया थियो आहे। मुमताज़ साहब के मुबारक हुजनि। उन खां पोइ ग्रेजुएट शील्ड एवॉर्ड जे लाइ बसंत लाल जेके मालियात सेक्रेटरी आहिनि सिगा गंबट शाख जा, उनखे गुज़ारिश आहे त वधी अचनि ग्रेजुएट शील्ड एवॉर्ड हासिल कनि। बसंत लाल गंबट शाख बसंत लाल सिगा गंबट शाख जो हिकु खाहोड़ी साथी आहे। पाण सिगा गंबट जा मालियाती सेक्रेटरी आहिनि। गंबट शाख तरफ़ां लॻायल कैंप में इंतज़ामनि ऐं रोशन तारा स्कूल गंबट जे तामीराती कम लाइ जाखोड़ करणु ऐं शाख पारां हर कोठायल गॾिजाणी में तोड़ी मेंबरनि जी सालगिरह मल्हाइण जहिड़े प्रोग्रामनि जा इंतज़ाम संभालण में संदसि जूं काविशूं क़ाबिले तारीफ़ आहिनि। संदसि आला कारकर्दगी जे एतराफ़ में सिगा फैज़ ग्रेजुएट शील्ड ॾींदे ख़ुशी महसूस करे रही आहे। ग्रेजुएट शील्ड एवॉर्ड के लाए जनाब गुलाम मुर्तज़ा फुल साहब के गुज़ारिश आहे त अचे एवॉर्ड हासिल कनि। गुलाम मुर्तज़ा फुल जी गुलाम मुर्तज़ा फुल सिगा फुल शाख जो बानी मेंबरनि मां आहे। पाण सिगा जे मुख़्तलिफ़ टेन्यूर्स में 2 भेरा जनरल सेक्रेटरी रहिया आहिनि। सिगा फुल पारां कयल तालीमी तोड़ी सिहत जे हवाले सां समाजी कमनि में अॻभरा रहिया आहिनि। संदसि आला कारकर्दगी जे एवज़ फैज़ ग्रेजुएट शील्ड एवॉर्ड ॾींदे ख़ुशी महसूस थी रही आहे। गुलाम मुर्तज़ा फुल साहब ग्रेजुएट शील्ड एवॉर्ड जे लाइ अव्हांखे मुबारक हुजनि। ग्रेजुएट शील्ड एवॉर्ड जे लाइ जनाब मोहम्मद अशरफ लिगारी जॉइंट सेक्रेटरी खुदा बादशाह के गुज़ारिश